मलीर स्टील मिल इंतजामिया जबरी बरतरफ़ कयल 1350 परतुनि खां स्टील टाउन मां लॾाइण जो अमल शुरू करे छॾियो आहे। बिजली काटण शुरू करे छॾी। स्टील टाउन ईंदड़ वेंदड़ रस्ता बि बंदि करे छॾिया आहिनि। पुरियत घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। सुभाणे हेड ऑफिस अॻियां धरणो हणण जो ऐलान। स्टील मिल मां जबरी बरतरफ़ कयल परतुनि जे गैस बंदि करण खां पोइ बिजली बंदि करण जो अमल शुरू थी वियो। पुरियत पारां एहतजाज। स्टील मिल इंतजामिया हाणे हद करे छॾी आहे। हाणे फ़ैसिलाइतो एहतजाज कयो वेंदो। पुरियत अॻवान धणी बख़्श समूह अमजद ज़रदारी अकबर नारिजो नसीम हैदर आसिम भट्टी अली हैदर गबोल जूं ॻाल्हियूं। यूनियन अॻवान ॻाल्हाईंदे चयो त गैस बंदि करण खां पोइ हाणे बिजली बंदि करे लॾाइण जी साज़िश थी रही आहे। कंहिं बि सूरत में हिकु पुरियत स्टील टाउन मां घर ख़ाली न कंदो। स्टील मिल मां करोड़े रुपयनि जी चोरी थी रही आहे। सिक्योरिटी तमाशाई बणियल लाइ सिक्योरिटी हुजण जे बावजूदि स्टील मिल तबाह थी रही आहे। स्टील मिल जे 19,000 एकड़ ज़मीन अरबियन रुपयनि जी मशीनरी प्लांट तैयार थियल मटीरियल स्क्रैप नीलाम थी रहियो आहे। लोहो चोरी थी रहियो आहे। ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार ऐं स्टील मिल इंतज़ामिया ते आहे त स्टील मिल मां रोज़ानो करोड़े रुपयनि जो लोहो क़ीमती मटीरियल चोरी थी रहियो आहे। हीअ तबाही पुरियतुनि जो मुआशी क़तल ला कई पई वञे। हाणे जिदोजहद कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।